बल्दियाती इलेक्शन में कामयाबी माणींदड़ लुंड ग्रुप जे अॻवान हलफ़ खणी वरितो। ग़रीब अवाम जो भरपूर ख़िदमत करण जो अज़म। तफ़सीलन मूजिब मीर असद अली ख़ान लुंड यूसी साबिक़ा लुंड जे चेयरमैन जो हलफ़ खयो ऐं वाइस चेयरमैन जो हलफ़ तबारक हुसैन खयो। हलफ़ बरदारी तक़रीब जी शुरूआत क़ुरान ख़्वानी सां कई वई। असिस्टेंट कमिश्नर मीरपुर माथेरो ऐं मुख़्तियार कार मीरपुर माथेरो चूंडियल नुमाइंदनि खां हलफ़ वरितो। चूंडियल नुमाइंदनि पारां आवाम सां कयल वाइदनि ते पूरो लहण जो अज़म वरजायो वियो। उन मौक़े ते लुंड ग्रुप जे चाहींदड़नि जो वॾो तइदाद मौजूदु हुयो। आवाम चूंडियल नुमाइंदनि मथां गुलनि जी वर्खा कई ऐं नारेबाज़ी पिणु कई। हलफ़ खणण बाद अॻवान मीर असद अली ख़ान लुंड ख़िताब कंदे चयो त असांखे मिलियल ही उहिदो ग़रीब अवाम जी अमानत आहे। असां जेके वाइदा अवाम सां कया आहिनि उन्हनि ते मुकमल अमल कयो वेंदो। असांजो मक़सदु ग़रीब अवाम जी ख़िदमत करणु आहे। असां ग़रीबनि जी ख़िदमत करणु चाहियूं था। अवाम सां कयल वाइदा वफ़ा थींदा। माज़ी जियां हिन दफ़े बि ग़रीब अवाम जी ख़िदमत जारी रहंदी।